जेकबाबाद भरिसां सदर थाणे हद ॻोठ गढ़ी सबायो में रात देर सां जवाबदारनि सिकंदर अली मक्सी जे घर में दाख़िल थी सिकंदर अली मक्सी खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त ज़ाल गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फ़हीम। जी जमील गुल, वाक़े जा कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी बिल्कुलु, जेकाबाद में सदर थाणे जे हद में उते आहे जंहिंमें ॻोठ गढ़ी सभा में उते राति जो देरि सां नामालूम हथियारबंद जेके माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे त सिकंदर मक्सी जे घर में जेके जवाबदार आहिनि उहे जेके आहिनि घिरी करे उन सिकंदर मक्सी खे जेको आहे उन्हनि क़तल जेको आहे त थॾे ते करे छॾियो आहे। उनजी जेका ज़ाल आहे जंहिंमें फ़ाइज़ा जेका आहे त उहा हिन वक़्तु जेका आहे त ज़ख़्मी थी आहे, जंहिंमें तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त होॾां जेके इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेके क़त्ल कंदड़ जेके जवाबदार आहिनि उहे जेके आहिनि त सिकंदर मक्सी जा जेके आहिनि साला ॿुधाया पिया वञनि। उन्हनि जवाबदार जेको आहे त इन्हनि ॿिन्हिनि जा जेके आहिनि जान जा दुश्मन ऐं वेरी बणिजी विया। इन्हनि ॿिन्हिनि जेको आहे फ़ाइज़ा ऐं सिकंदर जेका आहे त पसंदि जी जेका उन्हनि शादी कई हुई, उनखां पोइ जवाबदारनि जेको आहे त अॼु जेको आहे सिकंदर मक्सी जे घर में घिरी करे उनखे जेको आहे त उन्हनि क़त्ल कयो आहे, पंहिंजी भेण खे जेको आहे उन्हनि ज़ख़्मी कयो आहे। होॾां जेको आहे पुलिस जो चवणु आहे त असीं मुकमल जेका आहे हिन मामले जी जेका आहे जांच करे रहिया आहियूं। जल्द जेको आहे जवाबदारनि खे जेको आहे त गिरफ़्तार करे उन्हनि मथां जेको आहे त केस दाख़िल कयो वेंदो। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।